इंतजामिया असांजी एतिरी हिननि जे अॻियां मजबूर आहे, लावारस थी चुका आहियूं। असां हैदराबाद जी अवाम एतिरा असां लावारस थी चुका आहियूं जो हिकिड़ी शराब माफ़िया जेका आहिनि उहे खुलम खुला चैलेंज कनि पिया ऐं कैमरा जे साम्हूं सेल जारी रखियो वेठा आहिनि ऐं इहो उन्हनि जो खुलम खुला इहो चैलेंज आहे इंतजामिया खे, SHO भिटाई नगर खे खुलम खुला चैलेंज आहे त ॾिसो असांजो केरु कुझु बि नथो बिगाड़े सघे। असां सरेआम शराब खपाईंदासीं, मुसलमाननि खे शराब ॾियूं या ॿारनि खे शराब ॾियूं, असांखे केरु कुझु बि नथो करे सघे। ऑन कैमरा सेल जारी रखियो वेठा। इहो डिप्टी कमिश्नर हैदराबाद साहब, इहो तव्हांखे खुलम खुला चैलेंज आहे। हिन गुत्ते ऐं शराब खाननि जी माफ़िया जो खुलम खुला तव्हांखे चैलेंज आहे। डायरेक्टर एक्साइज नार्को टैक्स, इहो तव्हांखे खुलम खुला चैलेंज आहे। असिस्टेंट कमिश्नर कासमाबाद, ये तव्हांखे खुलम खुला चैलेंज आहे जो कैमरा जे साम्हूं बि सेल पंहिंजी जारी रखियो वेठा आहिनि। छो हिननि खे ख़बर आहे त असांजो केरु कुझु बि नथो बिगाड़े सघे। SHO भिटाई नगर, ही तव्हांखे बि खुलम खुला चैलेंज आहे। ऑन कैमरा SOPs जी खिलाफ वर्ज़ी, ऑन कैमरा SOPs जी खिलाफ वर्ज़ी थिए पई ऐं शराबी सेल जारी आहे। छो जो हिननि खे ख़बर आहे त हिननि खे केरु कुझु बि नथो करे सघे। एतिरा बाअसर आहिनि, हिननि खे केरु कुझु बि नथो करे सघे। ऐं ही जेका हिननि जी ललकार आहे, कैमरा जे साम्हूं इहा ललकार आहे, हिन मां इहो साफ़ ज़ाहिर थिए थो त असांजी ज़िले इंतज़ामिया केतिरी बेवस आहे हिननि जे अॻियां। हाणे ॾिसणो इहो आहे, हिन वीडियो खां पोइ अगरि हिननि जे खिलाफ़ का कार्रवाई न थी, ऐं ऑन कैमरा इहो हिननि जे खिलाफ़ पटिशन बि दायर कंदसि ऐं जेके मुतलका इदारा आहिनि उन्हनि अगरि हिननि जे खिलाफ़ का बि कार्रवाई न कई त ही वीडियो बतौर सबूत कोर्ट में पेश करे उन्हनि मुतलका इदारनि ते बि पटिशन कंदसि।